बख्शापुर माता मंदिर मोहल्ले वासी वापारी शंकरलाल चंदूमल के घर ते बासर व्याजखोरन दिलीप सिंह और महेश कुमार जो साथियन सां गॾिजी मुबैना हमलो। मुतासिर वापारी शंकरलाल पंहिंजे मासूम ॿारनि ऐं वालदेन सां गॾिजी एहतजाज उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे। बडाणी मां CNN न्यूज़ रिपोर्टर गुलाम यासीन भुट्टो। जी गुलाम यासीन, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल आयशा, बख्शापुर माता मंदिर माले वासी वापारी शंकरलाल चंदूमल के घर ते बासर व्याजखोरन दिलीप सिंह महेश कुमार जो साथियन सां गॾिजी मुबीना हमलो करे तशद्दुद कयो। मुतासिर वापारी शंकरलाल पंहिंजे मासूम ॿारनि ऐं वालदीन सां गॾिजी एहतजाज कंदे चयो त फसल न थियण सबबि माण्हुनि ॾांहुं पैसा रहिजी विया, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ माण्हुनि जो कर्ज़ी थी वियो आहियां। शहर के मोज़ीन ऐं पंचायत के फ़ैसिले बाद मूं वटि जेका प्रॉपर्टी हुई उहा विकिरो करे ॾिनी। हिन चयो त दिलीप सिंह खां 2017 में व्याज ते 50 लाख रुपया वरिता, जंहिंजो व्याज 27 लाख रुपया ॾेई चुको आहियां। उन बावजूद फ़ैसिले तहत अमल कंदे 40 लाख रुपयनि जो प्लाट ॾिनो आहे। हिन चयो त अॼु बासर व्याजखोरन दिलीप सिंह ऐं महेश कुमार घर जो दरवाज़ो टोड़े घर अंदर दाख़िल थी मूं ऐं मुंहिंजे मासूम ॿारनि ऐं पीरसन वालदीन मथां तशद्दुद कयो। अमर जी सोनी चैन लाइ घर खाली करण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। मुंहिंजे ख़ानदान के बासर व्याजखोरन खां जान जो ख़तरो आहे। बासर व्याजखोरन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी